अवांखे ठारूशा मां ख़बर ॾेई रहियूं। ठारूशा में मुख़्तलिफ़ कॉम्परसन पार्टियुनि सिविल सोसाइटी पारां हैदराबाद में बेदर्दी सां क़त्ल कयल नौजवान बिलावल काका जे क़त्ल ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। अवांखे ठारूशा मां ख़बर ॾेई रहियूं। ठारूशा में मुख़्तलिफ़ कॉम्परसन पार्टियुनि ऐं सिविल सोसाइटी पारां हैदराबाद में क़त्ल कयल नौजवान बिलावल काका जे क़त्ल ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। पठाणनि जा दुकान बंदि कराया विया आहिनि। कातिलनि जी इबरतनाक सज़ा ॾियण जो मुतालबो कयो आहे। ठारूशा में SUP जेस्कम STP चंदा यादगार कमेटी सिविल सोसाइटी जे वर्करनि रज़ा मोहम्मद बहण अली शेर किरियो इरफान ॾाहरी फरहान सुमरो शहबाज सुमरो क़ाबिल कलोड़ो ऐं इरफान आलमानी ऐं ॿियनि पारां हैदराबाद में अफ़गानी पठाणनि हथां बेदर्दी सां क़त्ल कयल नौजवान बिलावल काका जे क़त्ल ख़िलाफ़ अब्दुल्ला सिंधी चौक खां रैली कढी वई जेका शहर जे मुख़्तलिफ़ चौकनि खां थींदी प्रेस क्लब पहुती, जिते अॻवाननि ख़िताब कंदे चयो त सिंध में अफ़गानी पठाणनि जी लोद लथल आहे जेका मनशाद हथियार खपाए सिंध में दहशतगर्दी पखेड़े रही आहिनि। हाणे त पठाण सरेआम सिंधियुनि नौजवाननि खे क़त्ल बि करे रहिया आहिनि, जंहिं करे सिंध गैर महफ़ूज़ थी वई आहे। हुननि चयो त फौरी तौर सिंध में रहंदड़ गैर क़ानूनी पठाणनि ख़िलाफ़ ऑपरेशन करे संदनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे, न त ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो।